हेलो दोस्तों, नमस्ते। साईं टेकचंद राठौड़ मेघमल्हार सथ जे सरवाण दावत कई हुई हैदराबाद में। पहिरें दावत कई पंहिंजो नियाणो आहे जेका अनिल चंदाणी, उनजी अनर में पोइ मेघमल्हार सथ जा जेका दोस्त आहिनि, साथी आहिनि, सेठ निहाल, भूरालाल चागलाणी, एडवोकेट होचर तोगाणी, एडवोकेट शंकरलाल, आकाश संतोराई, सब साईं मुनेश कुमार, सभिनी असां दोस्तनि कंहिं अजरक, कंहिं शाल, कंहिं लुंगी अनिल चंदाणी खे पाराई। मुंहिंजे अनर में अनिल चंदाणी शादी खां पोइ फस्ट टाइम हैदराबाद आयो। उन सां गॾु ॿिया बि दोस्त हुआ गॾु। मेघमल्हार सथ खां सवाइ बि ॿिया बि दोस्त हुआ, डॉक्टर शंकर, उनखे अजरक लुंगी पाराई। ऐं सभिनी इहे रवायत रही आहे असांजी, मेघमल्हार सहकार सथ जी रवायत रही आहे त असां पंहिंजे महिमान खे ऐं पंहिंजे दोस्तनि जे सर्कल जे क्लोज़ माण्हुनि खे इज़त ॾींदा आहियूं, अनर ॾींदा आहियूं। कॾहिं एजुकेशन ते, कॾहिं हेल्थ ते, कॾहिं सालगिरह ते। असांजो मेन मक़सदु आहे त ख़ुशियूं जेका आहिनि उहो ख़ुशियूं ऐं अचीवमेंट सेलिब्रेट कंदा आहियूं। कॾहिं असां मेडिकल कैंप लॻाई आहे मेघमल्हार सहकार सथ, कॾहिं जेका ॿार उनखे शील्डूं ॾिनियूं आहिनि कॾहिं कंहिं दोस्त जेके वेझा दोस्त आहिनि सालगिरह मल्हाईंदा आहियूं। कॾहिं के वेझा दोस्त आहियूं पोइ उनजे दुख सुख में मिठी बि वेंदा आहियूं। त अहिड़े तरीक़े सां असां ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं। अॼु त साईं टेकचंद राठौड़ साहिबु आहे, उन चयो त मुंहिंजो नियाणो आहे, उहो फस्ट टाइम असांजे हैदराबाद अचे थो। सभु दोस्त दावत रे, सभु दोस्त असां वियासीं। पोइ मुंहिंजो पुटु अरुण आहे, उहो बि असां सां गॾु हलियो। ईअं फैमिली गैदरिंग, ईअं असां फैमिली गैदरिंग ॻोठ बि वियासीं दावत ते। त इहे ख़ुशियूं आहिनि, इहे मल्हाइणु खपनि। ऐं वरी असां पंहिंजी मेमोरी ठाहे रखंदा आहियूं, रखंदा आहियूं। ऐं सभिनी दोस्तनि दावत कई। ऐं घर अंदरि ई फैमिली आहे। अनिल चंदाणी जो नंढो भाउ आहे, उहो बि गॾु आयो। तो असां सभई मिली करे पंहिंजे दोस्तनि खे ख़ुशी। साईं केवल जीतू जे बारे में भला सुणाओ, कहिड़ो कमु करे थो, किथां आयो आहे, के दोस्त कहिड़ो माण्हू आहे? जीतू जी असां तमामु प्यारो दोस्त आहे। अॼु जीतू जी सालगिरह ते केक कटियो आहे। जीतू जी ॻोठ गुंगियो ऐं बिज़नेस करींदा, ज़िमेदारी आहे, दुकानदारी आहे। तमामु ग्रेट माण्हू आहे ऐं सचो सिधो दोस्त, तमामु प्यारो दोस्त। थैंक यू। अच्छा, ये बात सुनो, मना 2 साल ताकते 2-3 साल जा सुञाणा था। जीतू जी बात ॻाल्हाए घटि थो पए, बात आपरी खड़ी रखे थो। अच्छा, ई अवां वटि बि बात खड़ी रखे थो। सचो माण्हू वरी बात खड़ी हो सर, सचो माण्हू बात खड़ी हो सर। थैंक यू सर, थैंक यू सॼी संगत ने महिरबानी। मेघमल्हार सथ अवांजी सालगिरह मल्हाई आहे हिते कासमाबाद में। तो सॼा दोस्त महिरबानी, घणी करी महिरबानी भला। थैंक यू सॼा, स्पेशली डॉक्टर सुजमल ऐं साईं टेकचंद सॼा जी महिरबानी। जी दीवान टेकचंद साहब जी थैंक यू। वो मिस्टर जीतू रामाणी, उनजी सालगिरह हुई गॾु हुई। जॾहिं असां गैदरिंग कयूं पिया, मल्हायूं पिया। पोइ जीतू आहे, उहो असांजो कॉमन दोस्त आहे। पोइ असां सोचियो त जॾहिं इहो गैदरिंग असां कई आहे, इन गैदरिंग सां इन जी सालगिरह बि थी वञे त इहो ख़ुशियूं आहिनि, इहो मल्हाईंदो आहिनि। अॼुकल्ह जहिड़ा हालात आहिनि, जहिड़ा महांगरात आहे, जेतिरो सोशल सेटअप ठहियो आहे, उनमें सोशलाइज़ेशन जेका आहे मोस्ट इम्पॉर्टेंट आहे। सो इन करे मेघमल्हार सथ जो इहो असांखे 10-15 साल थिया हूंदा गॾु आहियूं ऐं हिकु ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं। इहो ख़ुशियूं मल्हाइण सां गॾु हिक ॿिए खे आनंद ॾींदा आहियूं, गैदरिंग कंदा आहियूं, मुलाक़ातूं बि कंदा आहियूं, गॾु वेही मानी खाईंदा आहियूं, चांहि पीअंदा आहियूं। कॾहिं त केक कटी वापसि ईंदा आहियूं। कॾहिं वेठा 4-5 कलाक, जॾहिं 4 कलाक 5 कलाक माण्हू गॾु कंहिंसां वेहे थो
त डेफिनेटली हिकिड़ी तव्हांजी अंडरस्टैंडिंग डेवलप थिए थी, हिकु त हेल्पिंग जी, हमदर्दी जी, ईअं मिली। इन सां अलावा मेघमल्हार सत्य जा जेके दोस्त आहिनि, किथे मेडिकल जो प्रॉब्लम थींदो आहे उते पुॼी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं असां किथे स्कॉलरशिप जो आहे, कंहिंजी फ़ी जो आहे, त इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि। इहो जॾहिं तव्हां मिलंदो पाण में, तॾहिं इहा आइडिया डेवलप थींदा। असां नंढियूं नंढियूं थोरी कंहिंखे ट्यूशन जी फ़ी ॾेई छॾी, कंहिंखे स्कॉलरशिप अधु ॾेई छॾियो कॾहिं, त इहो सभु असां मिलंदा आहियूं। महीने में हिकिड़ो दफ़ा, 2 दफ़ा, 3 दफ़ा मिली था पाऊं, पर हिकिड़ो दफ़ो कोशिशि कंदा असां मिलंदा, गॾु वेहंदा आहियूं, कचहरी कंदा आहियूं, ऐं हिक ॿिए जा हाल महीने जो जेको कमु कहिड़ो आहे कयो आहे, कंहिं कयो आहे, अचीवमेंट कहिड़ी कई आहे, त इहो आहे असांजे मेघमल्हार साथ जे। पोइ असां चवंदा आहियूं इन में घणनि माण्हुनि खे असां ख़ुशी था ॾेई सघूं। थैंक यू वेरी मच।